ಮಂಜೂರ್ ಹಿಂದೂತೆದಾಳು ಮಂಜೂರ್ ಪಂಜಾಬ ದೋಸ ಹೇಳುವ ಪಂಜಾಬ ದೋಸ ಹೇಳುವ ಪಂಜಾಬ ದೋಸ ಹೇಳುವ ಹಿಂದೂತೆದಾಳು ಮಂಜೂರ್ ಹಿಂದೂತೆದಾಳು ಮಂಜೂರ್ सिंध सुखाएंगे खातर खाएंगे सिंध सुखाएंगे खातर खाएंगे शाद तकरीर लाए नवाजुद्दीन साहब के दुकान साहब साथ थे नवाजुद्दीन साहब कम्बा चना तो जरा इंसान को बेदार तो हो लेने दो हर कौम को आज भी लड़ रहे हैं यजीद की फौज से निहायत ही काबिल एहतराम वो जो खातून इंकलाब मोहतरमा गलवा भट्टो साहिबा के सलाम मीर आमिर नवाज बड़ाई साहब के सलाम अतर अब्बास सोलंकी साहब के सलाम मुझा काबिल एहतराम ही जो असांजो वकील साहिबा जो सिंध में रही करे पंहिंजे ऑफिस में भी एसी में रही करे पंहिंजी कार में भी एसी में रही करे पंहिंजे कोर्ट में भी एसी में रही करे 50 सेंटीग्रेड जैसे माहौल में पेंट शर्ट सां कोट टाई सां ये हिन ततल धरती ते न वेही सघंदा उन्हनि खे इहा भुल हुई ही असां इएं था चवणु चाहियूं काला कोट काली टाई भाग सरदारी तेरी शामत आई हम असां तव्हांखे इहो ॿुधाइण था चाहियूं त ही जेके वकीलनि जी जेकी तारीख़ हली आहे सिंध जे वसीलनि ते जेके तव्हां धारा हया उन हिकु हिकु वसीले जे लाइ तव्हां को हिसाब वठंदासीं ही जेको असांजो अॼोको धरणो आहे इन जे लाइ आहे जेको पेका एक्ट तव्हां आंदो आहे उन जे ख़िलाफ़ आहियूं ही जेको असांजो धरणो आहे 26 अमेंडमेंट जेकी तव्हां दी आहे उन जे ख़िलाफ़ बि धरणो आहे जेकी कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध धरती जी जेकी तव्हां धरतीअ ते जेको मारामारी करे ग्रेटर इसराइल ठाहे रहिया आहिनि ईअं ई तव्हां पंजाब खे ग्रेटर पंजाब ठाहे रहिया आहियो असांजे कम वक़्त 6-10 पर नहीं आने दो इधर से सिंधी बैठ जाते मुकाबला मुसद्दिक मलिक इधर से फिर सिंधी बैठ जाते इधर इसाज का फरिश्ते लगी और उनको भी याद रहेगा कि किसी को जेल में डाला था और इसके नाम की वजह से डाला था
और हैरान कुल बात यह है कि मैंने मुझे पैगाम क्या दिया कि हम तुझे कराची से भी अगवा कर सकते हैं। कराची से अगवा किया था ना मुझे कि बगैर परमिशन, बगैर FIR के कि हम आपको सिंध से भी गिरफ्तार कर सकते हैं या अगवा कर सकते हैं। तो चोर के बच्चों फिर सयाम ले जाते ना, सयाम ले जाते, फिर मैं देखता सिद्धि को छोड़ देते, चोरी चोरी भगा के गाड़ियां लेके गए, होश नहीं था। दूसरे दिन FIR काटी और खानपुर के वकला को, जिला रहीम खान के वकला को मैं सलाम पेश करता हूँ। मैं अदालत के जज को भी सलाम पेश करता हूँ कि उन्होंने मुझे फौरन बरी कर दिया। उन्होंने कहा 6 कैनाल्स की मुखालफत कोई जुर्म थोड़ी है, चोरिस्तान पर कब्जे के खिलाफ बात करना कोई जुर्म थोड़ी है, मुझे उसने बरी कर दिया। अब मैं इनको बताऊंगा, हमने वहां पर एहतजाज शुरू कर दिए। आज सिद्धियों में आपको बता रहा हूँ, हमारे जो 5 डिवीजन है, डेरा गाजी खान डिवीजन, बहावलपुर डिवीजन, सरगोदा डिवीजन, डेरा इस्माइल खान डिवीजन, बहावलपुर डिवीजन, इनमें एहतजाज शुरू हो गए 6 कैनाल्स के खिलाफ। आपको बता रहा हूँ मैं, आप लोगों ने, इन वकला ने, आप कौमपरस्तों ने, सिंध के गैरतमंद लोगों ने हम सराइकियों को भी जगा दी है। ऐलान करें कल से वहाँ पे सराय किताब बंद कराएंगे पूरा। देखिए आपने तो कह दिया ना, सिंध नंदेसू में हम भी आए शामिल। और नारा लगाओ, मरसू मरसू सिंध नंदेसू, सराय की जुबान का नारा ये होश सीधी ने लगाए। मैंने एक बात कही थी, मैंने कहा सिंध, सराइकिस्तान और बलोचिस्तान, अगर आप इनमें देखें ना इनकी बिरादरियों को, सेम यही बिरादरियां जो है सराइकिस्तान में भी है, बलोचिस्तान में भी है, सिंध में भी है, आपस में रिश्तेदारी है। कौन सी ऐसी बिरादरी है जो हमारे पास नहीं है? ये सब वहां पर हमारे पास मौजूद है। हमारी रिश्तेदारी आपके साथ है, और जिनकी सिखों के साथ है वो जाने और ग्रेटर पंजाब जाने। कदीम बाज सेक्रेटरी साहब अभी अपन साहब ॿुधायो आवाज़ वारियो थी राणियूं जातियूं कढण छा बंदर केटी बंदर थर जो जेको आहे हाल उहो आहे अॻियां उमरकोट में 2 लख एकड़ ज़मीन मिली रही है। हर ज़िले में जिते का वांदी ज़मीन ॾिसनि था लिखियो पियो था छॾी ऐं उनजे एवज़ में त 10 सीटूं 5 सीटूं हुनखे फलाणे खे बाबा असीं छा हिते जानवर आहियूं छा? जानवरनि जो हलंदो था निज़ाम, असां इंसान आहियूं, असां वकील आहियूं, असीं रूल ऑफ लॉ कानून जो हुकुमरानी या असांजो निकिरणी अॼु ही इनक़िलाब आहे। ही सिंध जो अवाम आहे, ही सिंध जो शौक़ आहे, ही सिंध जो कानून जो ऑफिसर, ही वकील आहे जेको अॼु निकिरी पियो आहे ऐं अॼु उन्हनि जूं वायूं पताल थी चुकियो अथव ऐं हो रुगो हेॾे होॾे था ॾिसनि ऐं चवनि था हाणे छा करियूं फलाणे खे ॾींदो हीअं कयो, कंहिंखे बि कोन पिया करे सघंदा, कुझु बि न करे सघंदा। ही सिपाही अथव, ही बीठा हूंदा, ही पोइ त न हटंदा, न ही करे पोइ हटनि चवंदे ही उहे आहिनि जिन पाकिस्तान ठाहियो ऐं उहे आहिनि जिन जी वजह सां पाकिस्तान क़ाइमु आहे। कानून जा सिपाही आहिनि ऐं ही इंशाअल्लाह कानून जी जंग, पाणीअ जी जंग हर महाद ते पढ़ंदा ऐं हितां इंशाअल्लाह असां जो हर विक ते सेक्रेटरी साहब सदर साहब पिता साहब इंशाअल्लाह जेतिरो हिन बुक में साह हिन सिलसिले में जेतिरो साह हूंदो इंशाअल्लाह तव्हां सां गॾु जिते किथे हूंदा तूं 8 कदम खयो हिते आयो ऐं इंशाअल्लाह हाणे ही मार्को इंशाअल्लाह हितां ई तय थींदो ऐं अवां सभिनि खे बि ॿिन्ही सलाम था कयूं त तव्हां जे सभु हक़ जा कलम बरदार आहियो। ही हुसैनी लश्कर अथव, सभी हुसैन जा पैरोकार आहियो और सभु हुसैनी बाक़ी जेके बचाए अचां ऐं कराची जी मस्ती बचाए अचां। हाँ इन खां पोइ
हा इन्हीअ खां पोइ वरिस तुंहिंजे दर ते वरी त तुंहिंजे नेणनि ते वेही ॻाल्हाइबो, तुंहिंजी ज़ुल्फनि खे वेही सचाइबो। जे तूं रुठीअ त तोखे वेही परचाइबो, तोखे वेही परचाइबो। बस हिकिड़ो आख़िरी ए इश्क तो तां सिर बि कुर्बान एडी कमिटमेंट दुश्मन तोसां जहिड़ो आहे। शहीदन के मुआन चए शहीद का क़यामत तक ज़िंदा आहिनि ऐं हुननि खे मौत वेझो न कंदो। शहीदनि जी ख़बर की बात ही शहीद पंहिंजे मुल्क जी कुर्बानी, पंहिंजे देश जी कुर्बानी, पंहिंजे रब जी राह में कुर्बान को आहे। मैं आप सबके जज्बे को सलाम कर आप कई किलोमीटर का फासला करके जब रोड ब्लॉक से और आप इस धरने में पहुंचे, मैं आपको एक बात बताऊं, ये धरना नहीं है, ये धरना आपकी जिंदगी है। तो हर वो शख्स जो इस धरने का हिस्सा नहीं बनेगा वो सिंध को लेक की तरफ लेके जाएगा। याद रखो, दरियाए सिंध ने हमारे नस्लों को पाला है। आज तक उसके पानी ये कुछ भी कर ले, हम सब अपने मकसद से पीछे नहीं हटेंगे। मैं रश देख रहा हूँ दिन ब दिन, आप सबके जो आपकी मौजूदगी जो है वो बढ़ती जा रही है, आपकी तादाद बढ़ती जा रही है और आप अपना हक अदा करते जा रहे हैं। मैं आप सबसे कहूँगा, जो जहाँ पे है रोड, ये जो जिंदगी जितनी तुम्हें प्यारी है, ये जिंदगी में आपको पानी की बूंद बूंद के लिए तरसोगे और सिसक के मरोगे। उस जिल्लत की मौत से ये इज्जत की जिंदगी, ये इज्जत की मौत बेहतर है। उस जिल्लत की जिंदगी से इस इज्जत की मौत को अपने गले लगा लो। दुनिया आपको याद रखेगी और आप अपना हक लेके रहोगे। अगर बुज़दिलों की तरह
बिलों में घुसे रहोगे तो ना कोई आपको आपका हक देगा, ना कोई आपकी इज्जत करेगा, ना कोई आपकी कदर करेगा। वो रंग सलाउल्लाह हाथ रख लेना कि सिंध जाग चुका है, सिंध का शऊर जाग चुका है। कोई एक्सेप्ट नहीं करेगी। सुनो साईं, सुनो साईं। सांसद गोपाल सभी की मेहरबानी। केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रस्तो असांजो, चवंदो रहंदो जीए सिंध, जीए सिंध, जीए सिंध, जीए सिंध, जीए सिंध। बहादुर भुट्टो ऐं सिंध जा बहादुर वकीलो ऐं कराची बार जी कैबिनेट, मुंहिंजो प्यारो दोस्त असांजो क़ौमी साथी जे हसीब पंवर अदा रहमान जा नज़राना ॾेई वतन पंहिंजे खे आज़ाद कंदासीं, ख़ुशहाल कंदासीं। जीए जीए लते जीए साईं। असीं शुक्रगुज़ार आहियूं गौर खान खट्टर। काकने वेल वेल जी मता से उदाओ पैर भलाई प्रिय जी। कराची बार जो प्रेसिडेंट जनाब मोहतरम अहमद वड़ाइट साहब, हाई कोर्ट बार जो प्रेसिडेंट सरफराज मेहतरो साहब, इंडिया मेजिनो आईने केनारन के खिलाफ अटबरो बाईपास से हज़ारे शरीफ सिंध जा गैरतमंद पुटो तव्हां खे मुंहिंजो क़ौमी सलाम आहे। साथियो, पाणीअ जी शदीद खोट आहे, दरियान मां बुआरी उॾामी रही आहे, बदीन जा माण्हू पाणीअ लाइ तड़पी रहिया आहिनि। कराची में माण्हू के टैंकर पानी नथा पुॼाए सघनि, शदीद पाणीअ जी खोट आहे। सिंध सॼी करबला बची चुकी आहे। उन जे बावजूद मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी कैनाल ठाहिण जे मंसूबे ते कोशिशूं करे रहियूं आहिनि। मुंहिंजा साथियो, कैनाल सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जो मसलो आहिनि। कैनाल जे ठही विया त जेको पाणी सिंध में अची रहियो आहे उहो पाणी बि मुकमल तौर ते रुकिजी वेंदो ऐं सिंध मुकमल तौर ते रेगिस्तान बणिजी वेंदी। मुंहिंजा साथियो, केॾी न कम अकुली आहे त हुक्मरान सिंध जो सरसब ज़मीनियूं, सिंध जो सरसब इलाइक़ो गैराबाद करे रेगिस्तान खे आबाद सूरत में न आहे। हिकिड़ियूं पार्टियूं
वधीक करप्शन करण लाइ अहिड़ा मनसूबा ठाहे उन्हनि में बजट रखे उन्हनि बजटनि खे हड़प करणु चाहिनि था ऐं उनजे करे ही सॼे पाकिस्तान खे दाव ते लॻाए छॾियो आहे। मां सम्झां थो त को बि गैरतमंद माण्हू इन ॻाल्हि जे हक़ में न हूंदो त हिकिड़े सूबे जे ख़िलाफ़ जांचूं कयूं वञनि, हिकिड़े सूबे जे फंडामेंटल राइटिंग जो फुर्लत कई वञे ऐं ॿियनि सूबनि खे बालादस्ती ॾिनी वञे। मुंहिंजा साथियो, असां वकील उन करे रस्तनि ते आहियूं त असां कानून जा रखवाला आहियूं। असीं कानून जी बालादस्ती चाहियूं था। असीं कंहिं सूरत में अहिड़े कंहिं कानून खे क़बूल न कंदासीं जे कानून जे ज़रिए ॿियनि सूबनि सां ज्यादतियूं थियनि ऐं ॿियनि सूबनि जे हक़नि खे लॻायो वञे। मुंहिंजा साथियो, रबर हसन साईं जीएम सैयद सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कई। उन 37 साल जेल जूं बर्दाश्त कयूं। शहीद बशीर खान कुरैशीअ सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कई ऐं शहादत जो जाम क़बूल कयो। ऐं वादे कॾहिं सिंध जे माण्हुनि सां ज्यादतियूं कयूं वयूं, सिंध जे माण्हुनि खे हक़ न ॾिना विया त सिंध जा माण्हू अहिड़ी कंहिं बि बालादस्ती खे क़बूल न कंदा। आख़िर में चवंदुसि भॻवान चवां मारियो त वसां कांद मुंहं में बकरा फेंकींदे सुआं। Go!